SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। सुप्रीम कोर्ट रिकॉर्डिंग मुआहिदे खे कानूनी करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिकॉर्डिंग मंसूबे बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी हलाईंदे मुख़्तसिर राय ॿुधाई। सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय में लिखियो आहे त रिकॉर्डिंग मुआहिदो कानून सां टकराव में न आहे। नए रिकॉर्डिंग मुआहिदे में का बि गैर कानूनी ॻाल्हि न आहे। अदालत चयो त रिकॉर्डिंग मुआहिदो माहौलियात जे हवाले खां बि दुरुस्त आहे। माहिरनि जी राय वठण खां पोइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि रिकॉर्डिंग मुआहिदो कयो हो। कराची में छोकिरियुनि जी स्मगलिंग जो स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। सिंध हाई कोर्ट छोकिरियुनि जी स्मगलिंग केस में आला सतह जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी दौरान पुलिस अमलदार अदालत में पेश थिया, जिन स्मगलिंग मामले ते अदालत खे आगाह कयो। सिंध हाई कोर्ट घरू खाते खे JIT ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत FIA खे बि इंसानी स्मगलिंग वारे मामले जी जांच जो हुकुम ॾिनो। सिंध जो तालीम खातो करप्शन में पुलिस खां बि अॻिते निकिरी वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे पाकिस्तान में करप्शन बाबति जारी कयल रिपोर्ट में दावा कई वई आहे त हलंदड़ साल सिंध जो तालीम खातो करप्शन में पहिरें ऐं पुलिस खातो ॿिए नंबर ते रहियो। पाकिस्तान में मजमूई तौर पुलिस करप्शन में सभिनी खां अॻिते रही, पर सिंध में पुलिस ॿिए नंबर ते रही। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे यूट्यूब चैनल ते। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।